लाड़काने में ट्रैफिक जो आज़ार घटिजी न सघियो। ट्रैफिक जो आज़ार रोज़ जो मामूल बणियल। ट्रैफिक पुलिस एहलकार ग़ाइब। सुभाणे चौक खां हर चौक ते ट्रैफिक जो आज़ार। आवाम खे अचण वञण में सख़्त दुश्वारी पेश अची रही है। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां कॉल लाइन ते मौजूद आहे विन न्यूज़ जो रिपोर्टर अमजद तुन्यू। जी अमजद, ॿुधाईंदा छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लाड़काणो जे मेन चौक सोभानाला वटि ट्रैफिक जो रोज़ जो मामूल बणियल। हिन सां गॾोगॾु लाड़काणे जे मुख़्तलिफ़ चौकनि ते ट्रैफिक जो आज़ार पिणु आहे। हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त भरिसां DIG ऑफिस ऐं SSP ऑफिस मौजूदु हुजण बावजूदु बि अख़्तियारनि मुकमल ख़ामोशी अख़्तियार कई आहे। ॼण सभु अलमदार निंड में हुजनि। ट्रैफिक पुलिस जा एहलकार शहर में दाख़िलई ऐं ख़ारिजी रस्तनि ते ट्रैफिक खे मुनज़िब करण बदिरां ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खां चांहि पाणी वठण में मसरूफ़ आहिनि, जे सबबु शहरी सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। वॾी महिरबानी अमजद तफ़सील ॾियण जे लाइ।